छोकिरो आयो वॻो खणी इस्त्री कराइण सां असां वॻो इस्त्री करे कारीगर ठाहे ॾिनो आहे हुनजे चवण जो आहे त वॻो सही न आहे ठहियलु मुंहिंजो बसि सही न आहे ठहियलु हीउ वॻो मां तव्हांखे ॼाणो पेशाब तव्हांखे वठां शहर मां वञी तव्हां करायो हुनजे बावजूदि चई तुंहिंजी भेण कयां तुंहिंजी माउ कयां कीअं तूं असांखे वॻो ठाहे ॾिनी कंहिं ॻाल्हि इहे महिराण ली ख़ासि के शुरूआत कंहिं कई शुरूआत महिराण कई ही मुंहिंजो कारीगर आहे जेको वेठो आहे ख़ुदा गवाह हिनखे नई सही वॻो ठाहे ॾिनो नई सही वॻो कच करे ठाहियो वरी बि ठाहियो आहे हुनजे पाड़े ओड़े वारा अची विया छॾियो चार माण्हू वठी करे मूंखे अकेले दुकानदार खे ही तज़ली मुंहिंजा पासा ॾिसो दुकान कपिड़ा लटा मुंहिंजो माण्हू आहियां मां इज़तदार माण्हू आहियां हू गुंडा माण्हू आहिनि मूंखे ख़ुदा मूंखे काकूस खपे छा मुतालबो कंदो एसएसपी खां डीएसपी मुतालबो इहो आहे असां मोरो थाणे ते विया आहियूं एनसी कराई आहे हींअर ताईं को बि तदारक असांजो न आहे थियो घणे में एनसी कराई अथव 1000 रुपया असां ॾिनो आहे एनसी जो बाबा तूं हल असां पुलिस खां अचूं था हींअर ताईं को बि माण्हू हिते न आहे पहुतो न का ॻाल्हि थी आहे गुंडा राज मूंखे पादरणी तेल जो ख़र्च तव्हां हिन पोइ पुलिस कान आई कान आई सर बिल्कुलु असां वेठा आहियूं हींअर बि अचे जे न ॾिना आहिनि असां वेठा आहियूं हाणे तव्हां कोई क़तल करे ने या छा पोइ पुलिस इहा ई 1000 रुपया वठी वेही रहंदी बसि इहो ई त इंसाफ़ आहे असां इंसाफ़ तव्हांखे न ॾिनो पुलिस तव्हां लाइ अमल छा असांजो इहो ई अदालत आहे असां जेकॾहिं पुलिस असांखे इंसाफ़ नथी ॾिए हिन ताईं असां वेठा आहियूं 8-9 बजे ताईं इंतज़ारु कंदासीं जेकॾहिं पुलिस इंसाफ़ न ॾींदी सुभाणे असां कोर्ट वेंदासीं पटिशन असां अदालत में वेंदासीं पटिशन दाख़िल कंदासीं